अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छारेस बिजार खान हाणे शमसू जो दुश्मन थी पवंदो। छा चिबड़ खान नौरोज ऐं बानो जी शादी लाइ राज़ी थी पवंदो। छा शाह अमराद हाणे पंहिंजे पुट मल्हार खे ॻाल्हियूं यादि ॾियारींदो। छा सोडा हाणे पंहिंजी शादी करे वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त दोस्तों बिजार खान जेको आहे शमसू खे बार बार सम्झाइण जी कोशिशि कंदो। शमसू खे चवंदो त तुंहिंजो भलो ईंदी आहे त तूं मूंसां दुश्मनी न कर। शमसू चवंदो त रेस बिजार खान मूं इएं कॾहिं सोचियो बि न त तव्हां मूंसां धोखो कंदो। जेकॾहिं तव्हांजो भलो ईंदी में त तव्हां मूंखे पंहिंजो पलांद ॾियो। जेकॾहिं तव्हां मूंसां इंसाफ़ न कयो त पोइ मां तव्हांजो हमेशह हमेशह लाइ दुश्मन थी पवंदुसि। मां तव्हांजे लाइ पोइ कॾूं खोटींदुसि जो तव्हां यादि रखंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चिबड़ खान जेको आहे फिरोज खान खे चवंदो त तव्हां पुट हाणे पंहिंजी शादी जूं तयारियूं कयो, छो जो मां तमामु जल्द हाणे तुंहिंजी ऐं बानो जी शादी कराइण वारो आहियां। फिरोज चवंदो चाचा साईं अॼु त तव्हां मूंखे ॾाढो ख़ुशि करे छॾियो, छो त मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो त तव्हां मुंहिंजी ऐं बानो जी शादी कराईंदव। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह अमराद जेको आहे पंहिंजे पुट खे बार बार सम्झाईंदो। उनखे चवंदो त पुट तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं उहे ॻाल्हियूं यादि कर ऐं तूं पंहिंजे माउ जो तमामु जल्द पलांद कर। अगरि जेकॾहिं तूं पंहिंजो माउ जो पलांद न कयो त पोइ हीअ दुनिया असांखे ताना ऐं मेणा ॾींदी। पोइ हर माण्हू असांखे ईअं चवंदो त पंहिंजी घरवारी जो बि पलांद न करे सघियो। मल्हार चवंदो त बाबा तूं परेशान न थी, मां पंहिंजी अम्मा जो ज़रूरु पलांद कंदुसि ऐं इन बिजार खान खे ज़रूरु मारींदुसि। रुॻो मूंखे हिकु चकर ॻाल्हियूं यादि अचनि। हा तव्हां हाणे हिकिड़ो कमु कयो, मुंहिंजी इलाज करायो ऐं मूंखे ॻाल्हियूं बि यादि अची वञनि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडा जेको आहे सभिनी ॻोठ वारनि खे शादी जी दावत ॾेई ईंदो ऐं सभिनीनि खे ईअं चवंदो त तव्हां नाराज़ न थीजो, मां शादी सादगी सां कोन करणु पिया चाहियां, जो मूंखे साले जी ॾाढो ॾुख आहे, उन जे करे मां सादगी सां शादी करणु पियो चाहियां। इन में तव्हां नाराज़ त न आहियो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।